घोटकी में म्यूनिसिपल कमेटी घोटकी के मुलाजमिन जो असिस्टेंट कमिश्नर पारा पगारन के बिलन ते सही न करण खिलाफ असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस अॻियां बे ॾींहुं बि एहतजाज ऐं भूख हड़ताल जारी। शहरी एहतियात जे सदर केसर जमान पठान साले आसिफ समेजो यूनियन जे अॻवान शकी जान चाचड़ सगा घोटकी अॻवान आगा बिलाल पठान जो म्यूनिसिपल कमेटी घोटकी के मुलाजमिन इख्तियार लाखो मीर मोहम्मद सुमरो इफ्तिकार कलोड़ समेत 100 मुलाजमिन जो 5 महीनन का पगार न मिलण खिलाफ बे ॾींहुं बि असिस्टेंट कमिश्नर जे मेन गेट अॻियां एहतजाजी कैंप लगाई वई। मुलाजमिन चयो त पीपी हुकूमत 2013 में पूरे सिंध में 13,000 खां मथे बेरोजगार माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, जॾहिं त सिर्फ़ म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे मुलाजमिन खे इंक्वायरी करे बरतरफ़ करण जी कोशिश कई पई वञे। जेकॾहिं इंक्वायरी करणी आहे त पूरे सिंध में थियल भर्तियुनि जी कई वञे। असां सभु मुलाजिम MNA सरदार मोहम्मद बख्श खान मेहर, सूबाई वज़ीर एंटी करप्शन जाम इकरामुल्ला धारेजो समेत वस वारनि ॾे पाक किताब खणी वियासीं। असांखे सरदार मोहम्मद बख्श खान मेहर, जाम इकरामुल्ला धारेजो समेत वस वारनि चयो त असां कंहिं जो बि पगार न खसंदासीं, जॾहिं त CMO नादिर शाह अमरोटी असांजी रहियल पगारनि जे बिलनि ते सही करे असिस्टेंट कमिश्नर वटि बिल मोकिलिया, पर हिन बिलनि ते मनपसंद माण्हुनि जी पगारनि जी लिस्ट तैयार कराए सही कई, जॾहिं त 8 सालनि खां नौकरी कंदड़ मुलाजमिन जी पगारनि जे बिलनि ते सही करण खां इनकार करे छॾियो आहे। असांजी PP क़यादत खे अपील त PP दौर में रोज़गार ॾिनो वेंदो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो जे मिशन बरक़रार रखंदे गरीब मिसकिन मुलाजमिन सां इंसाफ़ करे पगारूं जारी कयूं वञनि। एहतजाज कंदड़ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे भी अपील कंदे चयो आहे मुलाजमिन जूं रहियल पगारूं जारी करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में मरण घड़ी ताईं भूख हड़ताल जारी रहंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।